अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जा बराद बुतन जी सा उञ बुख आदेशन रोज़ा रिंद रखन ईद न उड़ा कापड़ी। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुझो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 31 मार्च 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा रमज़ान शरीफ़ जो महीनो बि पूरो थियो ऐं अॼु ईद उल फितर जो ॾींहुं आहे। अॼु जॾहिं ईद मल्हाई पई वञे तॾहिं सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में सिंध वासी सरापा एहतिजाज इन्ही करे बि बणियल आहिनि जो सिंधू दरिया ते धाड़ो लॻी रहियो आहे। सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ क़ौम परस्त तनज़ीमनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया पिया वञनि त केतिरा ई माण्हू अॼु ईद निमाज़नि में बि ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी शरीक आहिनि। सिंधू दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध जा रहवासी सरापा एहतिजाज त बणियल आहिनि, पर पाण ॼाणूं था हूअ जदोजहद में उन मंज़िल ते पहुता आहिनि जिते सिर्फ़ धरती सां इश्क वारा ई निभाए सघंदा आहिनि। मुसलसल एहतिजाज हाणे नतीजा ॾेई रहियो आहे। हुक्मरान पार्टी वाइड़प जो शिकार इन्ही करे बि आहे जो उनजे तस्वर में बि न हो त को एॾो रद्द अमल बि ईंदो ऐं सिंध वासी ईअं सरापा एहतिजाज बणिजी वेंदा। साथियो, ईद जे हिन ॾिहाड़े ते जॾहिं अवीं पंहिंजे दोस्तनि सां ईद निमाज़ बाद मिलो त तॾहिं उन्हनि खे इहो पैगाम ज़रूरु पहुचाइजो त दरिया ते धाड़े ऐं ज़मीननि जी नीलामी ख़िलाफ़ जदोजहद जो वक़्तु अची वियो आहे। साथियुनि खे इहो बि चइजो त हाणे सरापा जदोजहद थिजे ऐं हिक ॿिए सां हमराही कजे ऐं साथ ॾिजे। भले कहिड़ी बि पार्टी, सिंध दोस्त पार्टी जॾहिं तव्हांजे शहर में एहतिजाज लाइ अचे उन में भरपूर शिरकत कजो। दोस्तो, इहो दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाइजो ऐं दोस्तनि खे इहो बि ॿुधाइजो त धरती उत्तम हूंदी आहे। ज़िंदगियूं ईंदियूं आहिनि वेंदियूं आहिनि, पर वतन वरी नाहिनि मिलंदा। वतन में जॾहिं माण्हू बेवतन थी वेंदो आहे, जॾहिं ग़ुलामी जी डिघी ज़ंजीर ॻिची में पइजी वेंदी आहे, तॾहिं माण्हू न जी सघंदो आहे न मरी सघंदो आहे। दोस्तो, पाण ॼाणूं था पाण डिघी ग़ुलामी भोगी आहे। पाण हर दौर में धारियुनि जा ॾाढ बि सठा आहिनि त पंहिंजनि जूं गदारियूं बि बर्दाश्त कयूं आहिनि। हाणे उहो वक़्तु गुज़री चुको आहे। हाणे सुजाॻी जा सॾ वरनाइण जो वक़्तु आहे। हाणे धरती जे पासे बीहण जो वक़्तु आहे। दोस्तो, हीअ ईद ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो आहे, पर जॾहिं मुल्क ग़ुलाम हूंदा आहिनि तॾहिं ख़ुशियूं मल्हाए न सघबियूं आहिनि। हूअ बि ग़ुलामनि जूं ईदूं न हुजण जे बराबरि हूंदियूं आहिनि। दोस्तो, पाण इहो नथा चाहियूं त पाण ईद न मल्हायूं। पाण ॾुखनि जे हिन घड़ियुनि में ऐं ॾुखनि जे लम्हनि में अचो त इन्हनि ख़ुशियुनि जे लम्हनि खे ताक़त में तब्दील कयूं। अचो त इहो वचन वरजायूं त मिड़ी मुठ थिबो ऐं धरती जे पासे थी बीहबो। साथियो, पाण ॼाणूं था त चूंडियल नुमाइंदा अॼु पंहिंजे तकनि में आया हूंदा। पाण खे इहा बि ख़बर आहे त पाण मंझां केतिरा ई माण्हू उन्हनि सां ईद मिलण उन्हनि जे हाउसनि ते वेंदा। दोस्तो, हिन भेरे सिर्फ़ु इहो कजो त गदारनि वटि न वञिजो, खेनि ईद मुबारक न ॾिजो। दोस्तो, उन्हनि खे अहसासु ॾियारिजो त असीं हाणे धरती जे पासे बीठा आहियूं ऐं धरती जे दंगनि जी हिफ़ाज़त हाणे असीं ॼाणूं था ऐं हाणे असीं ज़मीन जी मालिकी करणु ॼाणूं था। खेनि ॿुधाइजो त हाणे असीं सुजाॻी जा सॾ वरनाए चुका आहियूं ऐं इहो अहसासु ॾियारिजो त हाणे माहौल मटिजे पियो ऐं जॾहिं माहौल मटिजंदो आहे तॾहिं इनकलाब लाज़मी तौरु ईंदो आहे। अचो साथियो, हाणे ॾाटा उभा कयूं, छो त
जॾहिं पाण डाटा उभा कंदासीं तॾहिं सवें ईद जा चंड उभरी पवंदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा अॼु ईद उल फितर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में अॼु ईद आहे। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां सभिनी ॿुधंदड़नि खे ईद जूं मुबारकूं ॾियूं था ऐं इहा उमेद करियूं था त अव्हीं सिंध जे हक़नि लाइ थींदड़ हर जदोजहद में पंहिंजो हिसो ज़रूरु ॻंढींदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ इमदाद अली ओढो पारां बि अव्हां खे ईद जूं वाधायूं शाल क़बूल पवनि। हिन ईद जे ॾिहाड़े असांजो इहो ई पैगाम आहे त अचो सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ जदोजहद में हमक़दम बणिजूं। अचो सचाई जो अहिड़ो सॾु बणिजूं जंहिंखे कूड़ जी धूड़ कॾहिं बि लटे न सघे। अचो त सिंध जा उहे आशिक़ बणिजूं जेके पंहिंजो सिर त ॾेई छॾींदा आहिनि पर वतन सां वेसा घाती कॾहिं बि बर्दाश्त न आहिनि कंदा। प्रोग्राम सोच वीचार में हाणे ईद जे हवाले सां शामिल करियूं था ज़ियाब मलाह जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे उहा ईद कॾहिं ईंदी। अॼु ईद आहे। ईद मजमूई तौर ते हिकु ख़ुशियुनि भरियो तहिवार आहे। ईद जूं ख़ुशियूं तॾहिं ई मल्हाए सघिबियूं आहिनि जॾहिं माण्हू आज़ाद ख़ुशहाली ऐं अमन अमान वारी ज़िंदगी घारींदो हुजे। सिंध देश केतिरनि ई अयामनि खां हिकु कैफ़ियत में ग़मन गाॾिड़ ख़ुशी जा तहिवार मल्हाए रहियो आहे जंहिंजा ज़िम्मेवार अवल ऐं आख़िर असांजा बेहस हुक्मरान ई आहिनि जिन जे ग़लति पॉलिसियुनि करे हीउ सूंहं सच साख ऐं सोभिया भरियो गुलशन उजड़ंदो वञे। बदज़ोक जे हथ में बाग़ रहियो हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो नाअहल असांजो मालिया गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। छा अहिड़े माहौल में ख़ुशहाल ज़िंदगी गुज़री सघे थी जिते ज़िंदगी जीअण लाइ ख़ैरात घुरिजे उते ईद ॾियण जो तस्वर कहिड़ो थी सघे थो। जंहिं धरती खे हर रोज़ रत में विञारियो वञे जिते हर रोज़ बेगुनाह माण्हू क़तल थियनि शहरनि जे घटियुनि मां 9 ऐं 11 सालनि जे ॿारनि जा बेदर्दी सां क़तल ऐं तशदुद थियल लाश मिलनि ऐं उन ते आवाज़ उथारण वारनि खे बेॾोह थाणनि में बंदि कयो वञे। जंहिं मुल्क में हक़ ऐं सच जो आवाज़ उथारण वारनि खे अधु राति जो खणी 5 सालनि ताईं गुम करे पोइ मारे कंहिं रोड रस्ते चौक ऐं चौराहे ते उछलायो वञे उनजे घरनि में कहिड़ियूं ईदूं ऐं ईद जूं ख़ुशियूं हूंदियूं। ईद आई वरी यादि आए लुड़क नेणनि खां संभालिया न थियनि दिलि बि ऊंदा ही घर बि ऊंदा हो दीप हथड़नि खां जलाया न थियनि। उन देश में ईद जो तस्वर हिकु ख़्वाब ई रहंदो जिते इंतिज़ामिया हूंदे बि नज़र न अचे मज़लूम ऐं महकूम खे इंसाफ़ घर जो पतो न हुजे उन लाइ इंसाफ़ हिकु ख़्वाब बणियलु हुजे। जिते ग़रीब आवाम लाइ 2 वक़्तनि जी मानी खाइण हिकु अहम मसइलो बणियलु हुजे जंहिं मुल्क में पोरे जे ॿार खे पाइण जे लाइ जुती न हुजे उन मुल्क जो अवाम कहिड़ियूं ईदूं मल्हाईंदो। जंहिं धरती जूं न्याणियूं निमाणियूं सरदारी निज़ाम हेठि ॾंड में ॾिनियूं वञनि उते उहा न्याणी ईद ॾिहाड़े बि दर में दीद विझी सॼो ॾिहाड़ो ॾिसंदी रहे त कॾहिं थी अमड़ ईद खणी अचे ऐं सॼो ॾिहाड़ो उन आस में दरवाज़े ते बीठे संस मथां सिजु लही वञे। उन लाइ ईद ख़ुशी जो तहिवार न पर ग़म जो ॾिहाड़ो हूंदो। असां अहिड़े मुल्क में रहूं था जिते माण्हू जो को मयार कोन्हे जिते को ॾाढो माण्हू ताक़त जे ज़ोर ते कंहिं महिल कंहिं ते बि को कूड़ो केस दाख़िल करे केस काठ में सालनि जा साल विझराए सघे थो। जिन जा सॼण हितां विया उन्हनि अमड़ियुनि जूं ईदूं कहिड़ियूं जिन गभरू जवाननि जी जवानी खूनी तकरार गड़काए विया। जिन जे घरनि में खटोलनि ते खजी लाश पहुता उनजी ईद कहिड़ी। ॻाटे टोड़ महांगाई जे जिन सबबनि ग़रीबनि लाइ ख़ुशियूं बसि हिकु ख़्वाब ई रहिजी वियूं आहिनि। उस्ताद चवाणी मां बि ईदनि ते ख़रीदियां हा खणी पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो। सवाल इहो आहे त उहा ईद कॾहिं ईंदी
जंहिंखे ग़रीब अवाम ख़ुशि थी मल्हाईंदो। इहो सुवाल वक़्त जे हुक्मरान अॻियां रखिजे थो। ख़ुदारा ग़रीबनि खे ईद जहिड़ियुनि ख़ुशियुनि खां महरूम न रखो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा अॼु ईद मल्हाई पई वञे। ऐं बि चवंदा आहिनि त ईद सईद सभिनी लाइ ईद सईद हुजणु घुरिजे। इन उनवान सां नामियारो लेखक ऐं ज़रई माहिर मिठल जसकाणी लिखे थो। नंढपिण में असांखे असांजे अणपढ़ियल वॾड़नि इहो ॿुधायो त साल जे 12 महीननि में 11 महीना महिनत मज़दूरी सां हक़ हिलाल जी रोज़ी ईमानदारी ऐं जानतदारी सां कमाइण लाइ ऐं 1 महीनो साल जे 11 महीननि वांगुरु गुज़ारण सां गॾोगॾु रोज़ा रखण वसीले ख़लकींदड़ जी इनायत कयल नेमतुनि जो शुक्रियो अदा करणु ऐं भुल चुक में लाशऊरी तौरु थियल ग़लतियुनि जी माफ़ी तलाफ़ी लाइ मुक़ररु आहे। उनखां पोइ जीअं उमिरि वधंदी वई ऐं अणपढ़ियल माइटनि पढ़ाइणु शुरू कयो त इल्म जी रोशनी सां आम ऐं मज़हबी मालूमात सां गॾु इख़्लाक़ियात जे हवाले सां बि तरबियत थींदी रही। सच इहो आहे त जीअं ॿुधायो ऐं पढ़ायो वेंदो रहियो, हक़ीक़त में उहो थोरो ॿियो वधीक महसूसु थींदो रहियो। हर साल ईदनि पुठियां ईदूं ईंदियूं ऐं वेंदियूं रहियूं। जिन ईदनि जे ख़ुशियुनि सबबि रातिनि जो नींडूं फिटी वेंदियूं हुयूं, हाणे जीअं ॾिसूं महसूसु करियूं ऐं सम्झूं पिया त अक्सर माण्हू जूं नींडूं ईद जे ख़ुशियुनि लाइ हैरानी ऐं परेशानी में फिटंदियूं रहियूं आहिनि। निंडनि जे लाइ अक्सर माण्हू सिकंदा पिया रहिया आहिनि, छो त आम ऐं अक्सर माण्हू साल जा 11 महीना बि ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर रहंदा पिया अचनि। पर हिकु रमज़ान शरीफ़ जो महीनो शरीफ़ माण्हुनि जे लाइ ॼण त हिकांदिन आज़माइशनि सां अचे थो ऐं हर आज़माइश में आम ऐं अक्सर माण्हू परेशान गुज़ारे थो। छाकाणि त महांगाई हुई घणी, पर रमज़ान जी निस्बत सां शयूं विकिरो कंदड़नि खे केरु चवे थो त अव्हां बि ईदूं भले करियो, पर ईद जे बहाने घाटे टोड़ अघु वधाइण खां सवाइ बि जग साईं ईद करे सघिजे थी। लॻे ईअं थो त ईद जी निस्बत सां घुर्बल शयूं विकिणंदड़ साल जा 11 महीना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रमज़ान जे इंतज़ार में गुज़ारे सिर्फ़ु 11 महीननि लाइ न 22 महीननि लाइ बि उन 1 महीने में बचाइणु चाहींदा आहिनि। उन में को शक न आहे त पंहिंजे माहौल में अक्सर माण्हू सुस्त कमचोर, मुतालो बि पूरो सारो आहे त समझ बि पूरी सारी आहे। उन करे शायदि अक्सरियत खे अहिड़ी ख़बर ई न आहे त ॾोकड़ कीअं कमाइजनि, ख़र्च कीअं कजनि, बचत कीअं कजे। उन्हनि ॿियनि समूरियुनि सचाइनि समेत सच इहो आहे त छाजो सुबुह, छाजी शाम, छाजो ॾींहुं, छाजी राति, शऊर ऐं जज़्बो हुजणु घुरिजे, हिमत ऐं हौसलो हुजणु घुरिजे। पाण वटि अॼु जी सगियल समाज में शायदि ईअं ई थियणो आहे जीअं थी रहियो आहे। जेकॾहिं उहो सभु कुझु ग़लति थी रहियो आहे त नओं समाज पंहिंजी पसंदि मूजिबि अॾण लाइ अमली जदोजहद करणु घुरिजे। समाज जे हर फ़र्द जी तरबियत करणु घुरिजे। हर निढे वॾे जी तरबियत जेतोणीकि संस घर मां शुरू थिए थी, पर घर जंहिं पाड़े में उन पाड़े जो असर बि तरबियत ते पवंदो आहे। उन सां गॾोगॾु फ़र्द जिते जिते बि वेंदो आहे उते जो पिणु असरु क़बूलींदो आहे। मजमूई सूरतहाल जो तजियो सुठायूं ऐं ख़राबियूं मालूम ऐं तस्लीम करे उहो कुझु करण जी तकड़ी ज़रूरत आहे जंहिंजी घुर्ज महसूसु थिए। निंढनि जे अॻु में थींदड़ ऐं हाणे जी तरबियत में तमामु घणो ऐं वाज़े फ़र्क़ु आहे। उन फ़र्क़ खे सम्झी बहितर अंदाज़ में मौसर तरीक़े सां बहितरीनु तरबियत ते ध्यानु ॾियणु घुरिजे। तरबियत थियल ऐं बिना तरबियत पुटु या न्याणी जो अमल ऐं रद्द अमल उन निस्बत सां ज़ाहिर थिए थो। उन निस्बत सां दुरुस्त ऐं मुस्बत तरबियत ते संजीदगी सां ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे, छाकाणि त हिकिड़ा विझनि ॿियाई खे ॿख, ॿिया ॾींदा आहिनि ॿियाई खे बनूं। जदीद दौर जे जदीद माण्हू जे लिखियल पढ़ियल अक्सरियत सभु कुझु मसनूई ज़हानत यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे सम्झी उन ते भाड़ शुरू थी वई आहे। मुस्तक़बिल में लॻे थो त शादियूं करणु ऐं सभिनी जी ख़ुराक, पोशाक ऐं आसाइश लाइ बि उन मसनूई ज़हानत ते ई भाड़ींदा। बहाना ॻोल्हींदड़नि खे मिली था वञनि बहाना ॻोल्हे दलील ऐं हवाला ॾेई बहस बराए बहस करण जी ज़रूरत न आहे। कंहिंखे अरहो थियण मां बि कुझु वरणो न आहे। आउं त इन ख़्याल जो आहियां त अरहो न थी तरबियत करे मुंहिंजी अहिड़ो तेड़ो थी पवां
तोखे वणी पवां। केरु छा थो सम्झे, छा दुरुस्त छा ग़लति, हर माण्हू जी सोच पंहिंजी, वीचार पंहिंजा। हर माण्हू जो पंहिंजो ज़र्फ़ आहे ऐं दुआगो सभिनी लाइ, पाण उन्हनि सभिनी में शामिल। शल हर को सुरत सम्झ सञाह सिहत सुख सलामती माणे। असूली तौरु हर महल हर मौक़े हर माहौल हर मौसम खे मुंहुं ॾियण जी हर मुमकिन कोशिशि कजे। उन लाइ बहितरु आहे त ॿुधो त सोचो छा ॿुधो, पढ़ो त वीचारियो छा पढ़ियो, ॾिसो त यादि रखो छा ॾिठो, करियो त सोची सम्झी पंहिंजी ज़िमेवारी सां होश हवास में रही करियो ऐं मुकमिल करियो। माण्हू पोइ इन में आहे त पंहिंजी मर्ज़ी बि हलाइजे, ॿिए जी मर्ज़ी खे पिणु ज़हन में रखिजे। हूं बि हर माण्हू जीअं दुरुस्त सम्झे थो तीअं करे थो ऐं उन एतमाद सां कंदो रहे थो त हूअ जीअं बि करे पियो दुरुस्त पियो करे, ग़लति न पियो करे। जॾहिं त केर बि अकेलो न आहे, हर माण्हू ॿियनि माण्हुनि सां लाॻापियल आहे। सभु माण्हू हिक ॿिए ते नज़र रखनि था, हिक ॿिए खे सम्झनि था, हिक ॿिए खे परखियनि था। ॿिए जे दुरुस्त हुजण या ॿिए जी ग़लती न सिर्फ़ु नोट कनि था, पर ग़लती जे रद्द अमल में जीअं मुनासिबु सम्झनि था तीअं अहसासु ॾियारींदा आहिनि, ग़लति जी निशानदही कंदा आहिनि, दुरुस्ती जी घुर कंदा आहिनि। सियाणो माण्हू पाण ते पंहिंजे हर अमल ते थधी दिलि सां सोचींदो वीचारींदो आहे, पंहिंजी ग़लती सुधारींदो आहे, ग़लती खे शऊरी तौरु वर्जाईंदो न आहे। पर जेकॾहिं का ग़लती ॿीहर बि थी पवे थी त वधीक एहतियात करे ॿीहर ग़लती न करण जी कोशिशि कंदो आहे। सियाणो माण्हू पाण समेत ॿियनि जी सम्झ जो बि काथो करे थो। उन निस्बत सां लाॻापन जे पेश नज़र उथे वेहे हले घुमे ॻाल्हाए ॿोलाए कुझु न कुझु पर दुरुस्त करण जी कोशिशि करे थो। भले त उहो बि अहम हुजे त केरु छा थो चवे ऐं केरु छा थो करे। वधीक अहम इहो आहे त माण्हू पाण छा थो चवे ऐं छा थो करे। पंहिंजो परायो भलो चाहींदड़ कम सां कम रखंदड़ माण्हुनि जे उबतियुनि सुबतियुनि ॻाल्हियुनि कूड़ियुनि ख़बरनि ते एतबार न कंदड़, ॿियनि ते न भाड़ींदड़, पंहिंजी हिमत ऐं हौसले सां बहितरु अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारे सघनि था। शल हिमत ऐं हौसले सां सदाईं सिहतमंद ख़ुशि ख़ैरियत सां सलामत हुजो। सभु ईद सईद जे मौक़े ते जीअं अव्हां पंहिंजे लाइ चाहियो था, ॿियनि जे लाइ बि तीअं चाहियो, छो त ईद सईद सभिनी लाइ ईद सईद हुजणु घुरिजे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं ज़रई माहिर मिठल जसकाणी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे यादगिरियुनि जा वर्क वरायूं था ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था नामियारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जी 28वीं क़िस्त। दिसंबर 1988 में मुंहिंजी पोस्टिंग डिप्टी कमिश्नर सांगड़ तौरु थिए। सांगड़ वञण खां अॻु वालिद साहिब मूंखे सांगड़ जे बारे में तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी हुई। संदन ख़्याल में 70 जे ॾहाके खां पोइ ज़िले कलेक्टर साहिबान खे पंहिंजी नौकरी बचाइण जो वधीक ख़्यालु थी पियो आहे। न त पड़तालूं था कनि, न कोर्ट था हलाइनि, न ई थाणनि ऐं जेलनि जी इंस्पेक्शन था कनि। घणे अरसे खां ज़िले कलेक्टर साहिब पंहिंजे मुफ़सल चार्ज रिपोर्ट नोट लिखण बि छॾे ॾिनो आहे। शायदि ई को मथे फिरियल कलेक्टर हुजे जो इहा कोशिशि कंदो हुजे, न त केरु पंहिंजे लाइ मसइलो पैदा कंदो। कंहिं वज़ीर MNA जो रखरायल कलेक्टर आयो त पहिरियों कमु इहो कंदो जो पंहिंजे आका खे ख़ुशि करण लाइ पोयनि फ़र्ज़ शनास ज़िले मजिस्ट्रेट जी रिपोर्ट खणी आका जे अॻियां रखंदो। सिंधी वॾेरो हूं बि नांगजियां वेर वठणु न विसारींदो। इन सूरत में नए ईंदड़ कलेक्टर खे ज़िले जे बारे में ॼाण रखण में ॾुखियाई ईंदी। बाबा साईं ॿिनि ॻाल्हियुनि सां गॾु हिकु ख़ासि ॻाल्हि जिते ज़ोर ॾिनो उहा ही हुई त सांगड़ ज़िलो पीर साहिब पागारे जो ज़िलो आहे। मूंखे कंहिं बि नाज़ुक सूरत हाल में पीर साहिब जिन सां राब्ते में ज़रूरु रहणो आहे। मुंहिंजे ज़हन जे परदे ते ॼण हिकु फ़िल्म हलंदी रही। 1965 जी जंग में पीर साहिब पागारे जो मुजाहिद अवल जो किरदारु हुर जमायत जो पाकिस्तान जी फ़ौज सां कुल्हे सां कुल्हो मिलाए
जैसलमेर राजपूताना ऐं कच्छ जे सरहदनि ते भारतीय फ़ौज सां मुक़ाबिलो, भेज पगारा जा नारा। हुर मुजाहिदनि पीर साईं बादशाह जे सॾ ते लबैक चई घर घाट छॾे जंहिं बहादुरी सां पाकिस्तान जे सरहदनि जी रखवाली कई, उन जो सॼे पाकिस्तान खुली दिलि सां इतराफ़ कयो। हे उहे ई हुर हुआ जिन खे अंग्रेज़ सरकार त ठहियो, पर पंहिंजे मुल्क में आज़ादी खां पोइ केतिरनि सालनि ताईं लोढ़नि ऐं कैंपनि में नज़रबंदि कयो वियो हो। संदन वॾड़नि जे मकान मखी जे ॿेले जूं ज़मीनूं आबादगारनि ऐं रिटायर्ड फ़ौजनि खे मिलियूं, पर मुल्क ते आयल महल ॾिसी मुर्शिद जे सॾ ते ही जोधा कफ़न सिर सां ॿधी निकिरी पिया। मुल्क में हुर जमाए जी अहमियत, हुबुल वतनी हिमत जी हाक थी वई। मूंखे लेम्बरक यादि आयो, संदसि लिखियल किताब यादि आयो जो हुन सूर्य बादशाह जी हलायल तहरीक खे गोरीला जंग ऐं दहशतगर्दी जो नालो ॾेई लिखियो हो। मूंखे मोहतरम मोहम्मद उस्मान डीपलाई जो लिखियल नावल सांगड़ यादि आयो, जंहिंमें डीपलाई साहिब हुर तहरीक जा वाक़िया हिकु रोमानवी दास्तान जियां बयानु कया हुआ। मूंखे ज़हन ते सूर्य बादशाह ऐं सुभाष चंद्र बोस जे आज़ाद हिंद ऐं आज़ाद सिंध लाइ तहरीक हलाइण ऐं मुनज़म फ़ौजी जदोजहद करण ते इतफ़ाक़ लाइ ॻाल्हि ॿोल वारो वाक़ियो तरी आयो। जॾहिं सुभाष चंद्र बोस आज़ाद हिंद जी ॻाल्हि कई त कीअं दूर अंदेश ऐं दूर रस नज़र रखंदड़ सूर्य बादशाह पंहिंजे आज़ाद सिंध जे नज़रिये ते क़ाइमु रहियो जो संसन नज़र में हिंदुस्तान घण क़ौमी इतिहाद जी सूरत में शायदि आज़ादी वठी सघे, पर हिकु क़ौम जो नज़रियो मुस्तक़बिल में शर्मिंदा ताबीर न थींदो। पर ही त माज़ी बईद हो। वेझड़ाई जी तारीख़ में पाकिस्तान जे दिफ़ा कंदड़ पीर साहिब पागारे, शाह मर्दान शाह ऐं पीपी जा इख़्तिलाफ़ अणमिटजंदड़ सरहदी लीकनि में लिखियल हुआ। जेतोणीकि हिक पासे उन्हनि जी शुरूआति 1970 में थियल ज़ुल्फ़कार अली भुटे ते सांगड़ में मुबैना हमले खे ॼाणायो थो वञे, पर ॿिए पासे हक़ीक़त हीअ आहे त 1970 में जॾहिं भुट्टो साहिब सांगड़ में जलसो करण आयो त न ई हुर जमायत न ई पीर साहिब जिन भुटे साहिब जे जलसे या जुलूस खे को नुक़सानु पहुचाइण जो इरादो कयो हो। टिन चइनि जोशीलनि नौजवान हुरनि अलबत्ता पंहिंजे सिर इन्ही मफ़रूज़े ते भुटे साहिब जे जलूस खे दरहम बरहम करण ऐं फायर करण जी कई त भुटे साहिब पीर साईं लाइ कुझु घटि वधि ॻाल्हायो। याहिया ख़ान जी मार्शला जो दौरु हो। केस दाख़िल थियो, 100 खन माण्हू गिरफ़्तार थिया, जिन मां छंड-छाण खां पोइ 10 ॼणनि ते स्पेशल मिलिट्री कोर्ट में केस हलियो ऐं बाक़ियुनि खे आज़ादु कयो वियो। ऐं हिन केस में अनवर महमूद निज़ामाणी, मोहम्मद सिद्दीक़ निज़ामाणी, मोहम्मद रमज़ान ऐं ॿिनि टिनि चइनि खे सज़ा मिली ऐं हूअ साल ॿ जेल में बि रहिया हुआ। वरी 1973 धारे लंडन प्लान जे नाले सां मुल्क टोड़ण जी साज़ जो इल्ज़ाम हणंदे नेशनल अवामी पार्टी जे काफ़ी लीडरनि, जिन में वली ख़ान ऐं ॿिया बि हुआ, तिन जे ख़िलाफ़ क़दम खंयो वियो। पीर साहिब पागारे खे बि क़ानूनी नोटिस मिलियो त जीअं त हूअ वली ख़ान बज़िंजो ऐं ॿियनि माण्हुनि सां मिली पाकिस्तान टोड़ण जी साज़िश में मुलविस आहिनि, तंहिं करे छो न संदन ख़िलाफ़ मुल्क जी सालिमियत ऐं दिफ़ा जे ख़िलाफ़ कमु करण जे ॾोह में कार्रवाई कई वञे। शायदि उहो ई मोड़ हो जॾहिं पाकिस्तानी फ़ौज जे एज़ाज़ी जनरल ऐं हुर जमाए जे मुर्शिद पीर साहिब पागारे शाह मर्दान शाह सियासत में अचण जो फ़ैसिलो कयो। पहिरियों दफ़ो पीर साहिब प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं मुल्की सियासत ते ॻाल्हायाऊं। रोज़नामा नवाए वक़्त में संदन प्रेस कॉन्फ्रेंस तमामु तफ़सीलनि सां छपी हुई। सोतती रावलपिंडी में जलसो थियो जो PNA ठहण जी शुरूआति साबित थियो। उन जलसे में पीर साहिब पागारे जिन मरकज़ी अॻवान तौरु शिरकत कई। वली ख़ान, अताउल्ला ख़ान मेगल, मीर गौस बख्श ख़ान बज़िंजू, सरदार अब्दुल क़यूम, जमायत इस्लामी जा लीडर ऐं ॿिया काफ़ी अॻवान शामिल हुआ। उन जलसे ते हमिलो थियो, जंहिं लाइ सभिनि हुकूमत वक़्त ऐं भुटे साहिब ते आङुरियूं खयूं। उन हमले में 5-6 माण्हू मरी विया ऐं कुझु ज़ख़्मी थिया। साॻे वक़्त ते पीर साहिब जिन खे रावलपिंडी जे हिकु होटल में नज़रबंदि कयो वियो। जमायत में काफ़ी ताव पखड़ियल हो। जमायत जे रद्दअमल जो हिकु नमूनो त मुंहिंजो अखियुनि ॾिठो बि हुयो। इंजीनियरिंग कॉलेज जामशोर में पढ़ंदा हुआसीं। चाचा हाजी मौला बख़्श लगारी जो पुटु साईं बख़्श लगारी गोल्ड मेडलिस्ट ऐं बहितरीनु शागिर्दु हो।
हिकु ॾींहुं संस कमरे में वियसि त ॾिसां त हमराह जो मुंहुं टामणी थियो पियो आहे। हिकु निढो पिस्तौल कच्छ में होलेस्टर में विझी मथां कमीज़ पाए वरी रिवाल्वर विधाई होलेस्टर में ऐं परियां राइफल ऐं मैगज़ीन पियल हुआ। चयमि छा थो करीं? ख़ैर केॾांहुं संभरियो आहीं? हाणे अलाह वाही मुर्शद सां खौंस था कनि। असां लाइ मरण जो मक़ाम आहे। ॻोठ थो वञा, रुगो हुकुम जो इंतज़ारु आहे। जमायत तयारु आहे वेढ़ लाइ। शुक्र थियो जो भुटे साहिब समझदारी खां कमु वरितो। होटल में वञी पीर साहिब सां माज़रत कयाई ऐं संदन नज़रबंदी जा हुकुम वापसि वठायाई ऐं हिकु वॾो हादिसो थींदे थींदे बची वियो। पर हुर जमायत ऐं पीपी तोड़े पीर साहिब ऐं भुटे में जे इख़्तिलाफ़ वधिया त वधंदा ई रहिया। वरी 1974-75 धारे हुरनि ते क्राइम कंट्रोल एक्ट तहत केस दाख़िल थिया। चीफ ख़लीफ़े अमीन फ़कीर ऐं 5 या 6 ॿियनि जे क़त्ल जो इल्ज़ाम जाम सादिक अली, शाहनवाज़ ख़ान जुणेजे, DC सांगड़ इमदादुल्ला उनड़ ऐं शबीर कलियार SP ते आयो। जमायत में काफ़ी ताव रहियो ऐं जमायती बदिले वठण लाइ आता रहिया। पर पीर साहिब जमायत खे कंहिं बि गैर क़ानूनी कमु करण खां झले छॾियो। इमदादुल्ला उनड़, कलियार ऐं के ॿिया त केस में सज़ा बि खाई विया। जेतोणीकि अपील में घणनि सालनि खां पोइ आज़ादु थी विया। जाम सादिक अली, शाहनवाज़ ख़ान जुणेजो खे पीर साहिब जमायत जे हिकु कठ में उन्हनि खूननि खां बरी इल्ज़ाम करार ॾिनो। अहिड़े पस मंज़र में सांगड़ जो डिप्टी कमिश्नर थी वञणु वरी PP जी हुकूमत बज़ाहिर त ॾुखियो हो। जमायत एतबार कोन कंदी। हुकूमत ख़बर न आहे कहिड़ी पॉलिसी इख़्तियार करे। पर मूंखे बाबा साईं जूं ॻाल्हियूं ॿुधी ऐं पस मंज़र जी ॼाण हुअण करे एतमाद हो त को मसइलो थियो त पीर साहिब जिन खे बि अर्ज़ु करे सघिबो ऐं हुकूमत खे बि सही सलाह ॾिबी। मोहतरमा ऐं संस वरते बि मूंखे एतमाद हो ऐं सम्झमि त हू मुंहिंजी राय खे न सिर्फ़ु वज़न ॾींदा पर मञींदा बि। ज़िले काउंसिल चेयरमैन हाजी ख़ुदाबख़्श राजड़ मूंखे खुले लफ़्ज़नि में चयो त PP ऐं जमायत जे ख़राब तालुका जे करे जमायत में मुंहिंजे बारे में एतमाद घटि आहे। अॻूणे वज़ीर अज़म पाकिस्तान मोहम्मद ख़ान जुणेजे सां मिलणु वियुसि त पंहिंजे तरफ़ां हर मदद जी आछ कयाई। ईअं ई चीफ ख़लीफ़े मोहम्मद आकिल सां मिलणु वियुसि। संदसि रवैयो मुहतात पर कुर्बाइतो हो। फेबरवरी 1990 में जाम सादिक अली जलावतनी ख़त्म करे दुबई में मोटी मुल्क आयो। जाम साहिब जी दुबई जे शेखनि सां सुठी वास्तेदारी रही हुई। मखदूम जमीलुज़्ज़मा ऐं मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा बि दुबई विया, जितां जाम साहिब खे दुबई वारनि पंहिंजो जहाज़ ॾिनो, जंहिंमें काफ़ी ॼणा जाम सादिक अली ख़ान सां गॾु कराची एयरपोर्ट ते लथा ऐं जलूस जी सूरत में जाम साहिब ॿाहिरि निकितो। आउं सांगड़ में हुअसि। अचण जी ख़बर ॿुधी खेसि फ़ोन करे भलीकार कयमि ऐं न अचण जी माफ़ी वरितमि। सुत ते जॾहिं संस प्रोग्राम ॻोठ अचण जो थियो त पाण फ़ोन करे मूंखे ॿुधायाऊं। मूं दरगाह भिट धणी ते वञी जाम साहिब सां गॾु हाज़िरी भरी। रस्ते ते मखदूम साहिब तालबुल मौला वटि हाज़ुर थियासीं ऐं शाम जो जाम नवाज़ अली पहुतासीं। राति देरि सां मूं इजाज़त वरिती ऐं सांगड़ मोटी आयुसि। 2-2.5 महीननि खां पोइ हिकु दफ़ो आऊं जाम साहिब सां अकेलो राति देरि ताईं वेठो हुअमि। जाम साहिब शिकायत कई त मूंखे 3 महीना थी विया आहिनि पर मोहतरमा मूंखे मिलण लाइ वक़्तु कोन थी ॾिए। कुझु ॾींहं खां पोइ मूं बीबी साहिबा खे मुलाक़ात में इहा ॻाल्हि कई ऐं ज़ोर भरियो त जाम साहिब पुराणो पार्टी लीडर आहे, खेसि मिलो त सही। मोहतरमा चयो, आऊं छा मिलां? ईंदे ई जाम सिंध जे ॿिनि पीरनि वटि वियो आहे संदन आशीर्वाद वठण। पोइ मूंसां मुलाक़ात लाइ चयो अथसि। सोचमि त ॻाल्हि त सही आहे मोहतरमा वारी। साॻी ॻाल्हि वरी जाम साहिब सां कयमि ऐं खेसि चयमि त हीअ तव्हां बेवाजिबी कई आहे। जाम साहिब जो जवाबु ॾिनो सो मुख़्तसरन हीअं हो, जे पीर साहिब पागारू न हुजे हा त आऊं हीअं आजो न घुमां हा। अञा सूधो आऊं जमायत जो ॾोही आहियां। जेसीं पीर साहिब जिन फ़ैसिलो नथा कनि त जमायत जा हथ ॿधल आहिनि। आऊं कीअं न पीर साहिब जी चाट चुमां। जे PP खे मूंखे पार्टी मां कढणो आहे त भले कढी छॾनि। आऊं मखदूम साहिब तालबुल मौला ऐं पीर साहिब खे छॾे नथो सघां ऐं उन पस मंज़र में आऊं सांगड़ ज़िले जो डिप्टी कमिश्नर थी रहियसि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक
आफ़ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जी 28वीं किस्त। इन्ही ते प्रोग्राम सोच वीचार पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन